अॼु जेका असांजी मीटिंग थी आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ ज़िलनि जा रोज़ माण्हू अचनि पिया क़ौमी अवामी तहरीक में शमूलियत लाइ। गुज़िरियल हफ़्ते 15 ॾींहंनि मां एॾा हुजूम रहिया आहिनि, मटियारी जा वफ़्त, ठटे जा, चूहड़ जमाली जा, लाॾियूं जा, कोटड़ी जा दोस्त, शमूलियतूं, हाला वठ आहे। उन्हनि मां जेके बि दोस्त अचनि पिया उन्हनि खे क़ौमी अवामी तहरीक जे माण्हुनि खे बुनियादी हिदायत पियो कयां त रुगो सियासी इशूज़ न आहिनि खणणा, सियासत बुनियाद आहे, पर ॿिया समाजी मसइला, मसलन तालीम तबाह आहे सिंध में, ज़िलनि में, तहलकनि में स्कूल आहिनि ई कोन, का बि शइ कान्हे, बेसिक हेल्थ यूनिट्स में दवाऊं कोन्हनि, ख़ुदि सिविक सेंस कोन्हे माण्हुनि में त पाणी उॿारे पीजे, माण्हुनि में इहो सेंस कोन्हे त पंहिंजे ॿार खां पुछे त स्कूल में तो छा पढ़ियो आहे। हाणे जेके ही ताज़ा 2 रेप जा वाक़िया थिया, नंढड़ी मरवा कराची में ऐं असांजी भेण अदड़ी कराची खां लाहौर खां वींदे गुजरांवाला 2 ॿारनि जी मौजूदगी में उन सां रहे। उन में वरी CCPO जो हिकिड़ो इंतिहाई गैर ज़िम्मेदाराना औरत दुश्मन, अवाम दुश्मन बयान त औरत ॿाहिरि राति जो देर सां निकिती छो ॿारनि सां। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा या हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा या खुलफाए राशिदीन जे दौर में चवंदा हुआ त बाबा फरात जे या दजला जे किनारे ते को कुतो बि बुख मरे थो त उनजो ख़लीफ़ो ज़िम्मेदार आहे त कुतो वीचारो बुख छो मरी वियो। माण्हुनि जी परघोर ॾियणी आहे त रियासत जा हुकुमरान, रियासत जे वज़ीर अज़म खां वठी वज़ीर अला खां वठी पुलिस जे हिकिड़े SHO ताईं सभु ज़िम्मेदार आहिनि माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियण जा। उहो वरी CCPO चवे त औरत अकेली छो निकिती आहे, ऐं नंढड़ी मरवा। इहा जेको कॉन्सेप्ट विहारियो वियो आहे त औरत ॿाहिरि निकिरे थी पढ़ण लाइ, तइलीम लाइ, उन सां वहशी माण्हू हुन ते निगाह था विझनि, त पोइ इन जे करे तव्हां ईअं चवंदो त मां मोटर साइकिल खणी ॿाहिरि न निकिर, छाकाणि त ॿाहिरि चोर आहिनि, ऐं तूं पैसा सुभाणे चवंदो बटरू में विझी न निकिर बाज़ार में, दादू में या लाड़काणे में, छाकाणि बाज़ार में चोर झलण जे बजाए उन माण्हू खे चवंदो त बटरू खणी निकिर न निकिर। स्कूल जे रस्ते ते ॾोहारनि खे रोकण जे बजाए चवंदो पंहिंजे ॿारनि खे स्कूल न मोकिलियो। सुभाणे चवंदो तव्हांजी धीअ या न्याणी या घरवारी इस्पताल बि न वञे, रस्ते ते वेशी वेठा आहिनि। अहिड़ो मुआशिरो छो बनायो अथव जेको वेशी आहे? अच्छा, चओ था मग़रबी मुआशिरो, तबाही, उरियानी, बर्बादी, मादर पितर आज़ाद मुआशिरा, उते त अहिड़ा ॾोह थियनि कोन था। तव्हां चवंदो उते बि थींदा आहिनि, उते थींदा आहिनि लखनि में हिकिड़ो माण्हू, ऐं उहो फौरन पकड़जंदो आहे। कीअं पकड़ींदा आहिनि? CCTV कैमरास हर चौक ते, हर गिटी में। ॿियो फॉरेंसिक DNA टेस्ट पे थींदी, फिंगर प्रिंट्स पे थींदी, अखियुनि जी टेस्ट पे थींदी, ॾंदनि जी टेस्ट पे थींदी। चोर, धाड़ियल, क्रिमिनल फौरन पकड़िजी पवंदो, सॼी डेटाबेस ठहियल आहे। तव्हां बस में, पाड़ेसरी मुल्क में बस में रेप थियो, पकड़े वरितोसि, बस में हिकिड़ी औरत सां थियो। हींअर इंडिया में ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, 80 सालनि 82 सालनि जी हिकिड़ी ॾाढी झूर, उन सां रेप थियो आहे। इहो सॼो साउथ एशिया में जेको कल्चर आहे, माण्हुनि खे निशानो बनाइणु, माण्हुनि ते ज़ुल्म करणु, माण्हुनि खे जस्टिफाए करणु त औरत ॿाहिरि थी निकिरे, अकेली आहे, औरतुनि खे अकेलो निकिरणु ॾियो। औरतूं असांजूं माऊं भेणूं बराबरि शहरी आहिनि, हक़ीक़त में त असांखां अफ़ज़ल ॾिठो वञे त औरत असांखां बहितर आहे मर्दनि खां। मर्द 9 महीना पंहिंजे कुख में ॿार कोन पाले सघंदो, सुधो सही ॾिठो हुजे, ॿोड़ भरते पाणी जो घड़ो भरे ऐं ॿार पाले। औरत रुगो इंसान वारी न, औरत जेका लूमड़ी आहे, जेका कबूतरी आहे, जेका कुकुड़ आहे, जेका सिरण आहे, जेका रिढ आहे, उहा रिढ बि उन दुंबे खां बहितर आहे जेका पंहिंजे ॿारनि खे पाले थी, खीर ॾिए थी, खीर उन्हनि खे पीआरे थी, और बहितर। भला बहितर नथा सम्झो औरत खे, बराबरि त सम्झो। बराबरि सम्झण जे बजाए उनजी तालीम बंदि करे छॾियो, उनजी पढ़ाई बंदि करे छॾियो, इलाज बंदि करे छॾियो, रोज़गार बंदि करे छॾियो। हाणे हुन सां हाईवे ते रेप थो थिए, मोटरवे। वज़ीर आला पंजाब खे जेकॾहिं हुजे आहे उसरंदड़ मुल्क, उसरियल मुल्क, तरक़ी याफ़्ता मुल्क, त वज़ीर आला हुन ते या त इस्तीफ़ा पेश करे या त फौरन गिरफ़्तार करे माण्हू। अॻे कसूर में वाक़ियो थियो नंढड़ी ज़ैनब जो, सिंध में तव्हां ॾिसो साहिल कोरे जो गुम आहे, सिंध में ॾिसो फज़ीला सरकी गुम आहे, इमरान जोखियो गुम आहे, नंढड़ा नंढड़ा ॿार गुम आहिनि, मोहन गुम आहे, सिंध में दर्जने माण्हुनि जे गुम आहिनि। उन्हनि गुम कयल माण्हुनि खे वापसि खणी अचो, पंहिंजे प्यारनि वटि पुॼायो। जेके ही असांजा मिसिंग पर्सन्स, इहे मिसिंग पर्सन्स सभु वापसि थियणु खपनि। मिसिंग वरी छा ॾिया? लॉ एंड ऑर्डर जे तहत उन्हनि माण्हुनि खे आर्टिकल 4, 9, 14, 25 तहत इज़त नफ़्स आहे उन्हनि जी, उन्हनि जो वक़ार आहे, उन्हनि जी डिग्निटी आर्टिकल 14 तहत आइन जे, उन्हनि खे पेश कयो। जेकॾहिं शिकायत त पुलिस में पेश कयो, FIR कटायो, उन्हनि खे कोर्ट ॾाढो पेश कयो।
मिसिंग वरी छा हिन दौर में 21 सदी 22 सदियूं 23 सदियूं पोइ 1000 सदी ईंदी पोइ ताईं चवंदा माण्हू गुम थी विया तंहिंजे करे गुम कोन हुअणु खपे इहे जेके रेपिस्ट आहिनि इहे गिरफ़्तार थियनि उनखे सख़्तु तरीन सज़ा मिलणु खपे प्रोसिक्यूशन जो महकमो सॼे पाकिस्तान जो फेल आहे प्रोसिक्यूशन खे बहितर बनायो टेक्नोलॉजी खे यूज़ कयो औरतुनि खे पंहिंजो माइंड सेट जेको इंतिहा पसंदि जेको भई हेठि नंढड़नि इदारनि ऐं तइलीमी इदारनि में सेखारियो था त औरत हेठि आहे औरत जो किरदारु मर्द जो किरदारु केॾा वियो रुगो औरत जो किरदारु ख़राबु आहे हीअं थींदो औरत जे औरतुनि जे हिननि हरकतुनि जे करे पोइ औरतूं त क़बर में बि दफ़न थियल आहिनि उते त वीचारी कपिड़ा वपड़ा कोन थी पाए उते त कफ़न में विढ़ियल आहे जहिड़ो मर्द आहे ओड़ी औरत क़बर मां बि लाश कढी माण्हू ज़िना था कनि उते औरत वीचारी कहिड़ो ॾेखाव पई करे ड्रामो पई करे उहा त उते कफ़न में लाश हिकिड़ो पूरो पियो आहे उन लाश सां बि रेप थो थिए उहो चवंदो त उहा क़ब्रिस्तान में अकेली छो सुठी पई हुई क़बर अकेली छो हुअसि चईनि गार्डनि खे बि क़बर जी चौधारी वरी 4 गार्ड पूरणु खपनि हर औरत जिते पूरियूं उन सां गॾु चौधारी 4 गार्ड बि पूरियूं उहे बि लाश हुजनि उहे गार्ड उन लाश वरी ॿिए लाश जी हिफ़ाज़त में ठाही हीअ ठगी आहे सॼी हीअ समाज ऐं मुआशिरो ठगनि जो ठहियल आहे इन ठगनि जे मुआशिरे ऐं समाज में बराबरी ॾियो रूल ऑफ लॉ एस्टेब्लिश कयो को बि केॾो बि ताक़तवर हुजे उहो ॾोह में मुलविस हुजे उनखे सज़ा ॾियो ऐं सख़्तु तरीन सज़ा ऐं क़ौमी अवामी तरीक़े जे ऐं सभिनी सुधरी पॉलिटिकल पार्टीज़ खे आउं चवां थो जेके पार्टी क़ौमी अवामी तरीक़े न क़ौमी अवामी तरीक़े मदर पार्टी आहे हीअं ॾिसो पिया कीअं तेज़ी सां सॼे सिंध में हीअं ॾिसो पिया जॾहिं ॻाल्हि थी कराची कमेटियूं ठाहिण जी ऐं सिंध खे तक़सीम करण जी तॾहिं तव्हां ॾिठो त सॼे सिंध में क़ौमी अवामी तरीक़े जा मुज़ाहिरा कया एहतजाज घिटी घिटी में हिकिड़े ज़िले में 6-6 7-7 मुज़ाहिरा ॿिया सभु ऐलान करे भॼी हलिया को निकितो ई कोन केरु आई कोन रुगो बयानु कढंदा ॿिए खां पुछंदा तूं किथे फलाणा केॾा में फलाणा केॾा में मैदान में क़ौमी अवामी तरीक़े सिंध जी वहदत लाइ क़ौमी अवामी तरीक़ा करप्शन जे ख़िलाफ़ क़ौमी अवामी तरीक़ा इल्म न पर जेके ॿियनि पार्टियुनि में कारकुन उहे सुठा सचा कारकुन सचो त जेके बि कारकुन ॿियनि पार्टियुनि उन्हनि खे मां सॾु थो त क़ौमी अवामी तरीक़े सां गॾिजी हेॾा शामिलु थियो जे शामिलु नथा थी सघो जिन जिन पार्टियुनि में वेठा आहियो उहे पार्टियूं हाणे आहिनि ई कोन वरी रिकॉर्ड में आहिनि कोन वरी जो कब्रिस्तान हूंदो पोइ ॻोठ वेंदा आहियो त 50 सालनि खां पोइ हिकिड़ो चाचो वेठो हूंदो ॾाढो अबा केरु ॾाढो लौंग आहे ॾाढो लौंग चवंदो आहे अबा हीअ पट ॾिसी थो हिते मुंहिंजो पुटु नबी बख़्श ॼाओ हो हिते मुंहिंजी धीअ जन्नत ॼाई हुई हिते जेको मुंहिंजो पुटु अलानो ॼाओ हो पोइ अलानो जेको हाणे हले वियो दादू शहर ॻोठ छॾे वियो सीता ऐं मुंहिंजी धीअ जेका जन्नत आहे सा हाणे गुलशन इक़बाल में रहंदी आहे मूंखे पोटाइनि हुन मां उहो ख़बर वेठो कंदो आहे हीअ मड़ मक़ाम आहिनि असांजा वेठो हूंदो तीअं सिंध जी पॉलिटिकल पार्टियुनि में 5-7 अहिड़ा माण्हू वेठा आहिनि 60, 65, 70, 80 सालनि जा उहे वेठा ॿुधाइनि हीअ बड़ मक़ाम आहे असांजी पार्टी जो हीअ ओ छा असीं असांजी पार्टी हीअं कयो हो हीअ असांजी पार्टी 93 में हीअं कयो हो पोइ ॾाढो परे हथ घोड़ी ते अची अबलक घोड़ी ते चढ़ंदो हो तीअं असांजो फलाणो क़ाइदु हूंदो हो फलाणो असांजो रहबर हूंदो हो पोइ फलाणो हीअं थींदो पोइ साईं उहे ॾींहं उहे शींहं अदा हलिया विया माण्हुनि में रही कान ईअं चवनि ई कोन था त असीं आउटडेटेड थी वियासीं असां नई दुनिया सां जुड़ी कोन सघियासीं असां सिंध जे मरण जीअण जे मसइलनि ते सरगर्म थी कोन सघियो चवंदा उहो ज़मानो हले वियो त उन्हनि लाशनि ऐं मढ़नि ऐं उन्हनि पुराणनि ख़बरूं कंदड़ आउटडेटेड शयुनि खे छॾे नए काफ़िले जा शरीक थियो ऐं सिंध में औरतुनि अक़लियतुनि ॿारनि जे बराबरी ऐं तहफ़ुज़ लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो सिंध जी का बि अक़लियती न्याणी अॻुवा न थिए को बि ॿार अॻुवा न थिए जानवरनि जो ख़्यालु ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि अॼु ही रिकॉर्ड थो करे असांजो दोस्त हुनखे गुज़ारिश कंदुसि त सिंध में हिकिड़ो मैसेज हलायो SNT SST जो जेको असांजो सीनियर दोस्त रिकॉर्ड करे हुनखे बि चवंदुसि सभिनी खे चवंदुसि त सिंध में इहो कल्चर पैदा कयो त वण बि न वढिजे कुते खे बि लत न हणिजे वण खे बि साह थो कुते खे हर भर ॻोठ में ठा पथर गॾे वीचारी वञे पई उन गॾे ते उन गॾे गाड़ी वारे जो रोज़गार आहे पोइ डंडो खणी जिते उनखे दुध ते फट आहे गॾे खे उन फट वारी जाइ ते लठण वैशी आहियो या दरिंद आहियो या दरिंदगी आहे इहे तंहिंजे करे दरिंदगी छॾियो प्यार मोहबत वॾनि जो ॿारनि जो औरतुनि जो अक़लियतुनि जो सभिनी हारियुनि जो मज़ूरनि जो उहो सभु नओं कल्चर पैदा कयो उहो कंदो पोइ सिंध ॻाट ऊचो करे पीअंदी पंहिंजो मुल्क बि ॻाट ऊचो करे